असां पौलुस जो तिमुथियुस खे लिखियल ॿियो ख़त इहो ॾिसी रहिया आहियूं। हाणे असां पढ़ंदासीं ॿिए तिमुथियुस जो 3 अध्याय ऐं 16 वचन, जेको ॾाढो अहम वचन आहे। त अचो पढ़ूं ॿिए तिमुथियुस जो 3 अध्याय ऐं 16 वचन। सॼो पवित्र शास्त्र परमेश्वर जी प्रेरणा सां रचियो वियो आहे ऐं उपदेश ऐं सम्झाइण ऐं सुधारण ऐं धर्म जी शिक्षा जे लाइ फ़ाइदेमंद आहे। जॾहिं पौलुस सॼे पवित्र शास्त्र जी ॻाल्हि करे थो त हुन जी माना सॼे पवित्र शास्त्र सां ई आहे, यानी उत्पत्तीअ जी किताब खां वठी प्रगटीकरण जी किताब ताईं। पर कोई मूंखां पुछणु चाहींदो, छा तव्हांखे ख़बर कोन्हे त जॾहिं तिमुथियुस खे ॿियो ख़त लिखियो वियो हुयो, हिन वक़्त ते प्रगटीकरण जी किताब कोन लिखियल हुई? मां चवणु चाहींदुसि, हां, मूंखे इहा ॻाल्हि ख़बर आहे, पर इहो ॼाणण बि अहम आहे त प्रगटीकरण जी किताब शास्त्र जो हिकिड़ो भाग बणिजी वई आहे ऐं उहा हुन सॼे शास्त्र में शामिल आहे। हिन वचन में प्रेरणा हिन अखर जी माना आहे परमेश्वर द्वारा श्वास। शास्त्र लिखण वारा परमेश्वर जे हथ में छड़ो हिकिड़े कलम जहिड़ा कोन हुया जिन्हनि खे हथ में खणी परमेश्वर शास्त्र लिखियो हुयो। न, चमत्कार जी ॻाल्हि त इहा आहे त परमेश्वर हिननि माण्हुनि जे व्यक्तित्व जो इस्तेमालु कयईं। हुन हिननि माण्हुनि खे पंहिंजी सोच सां शयुनि खे प्रकट करणु ॾिनई, पर त बि बिल्कुलु उहे ॻाल्हियूं जेके उहो असांखे चवणु चाहे पियो, हुननि जे द्वारा असां ताईं पहुचाई। हिननि माण्हुनि जे द्वारा परमेश्वर असांखे पंहिंजो वचन ॾिनो आहे। अगरि अॼु बि परमेश्वर स्वर्ग मां असां सां ॻाल्हाए त उहो पंहिंजे ॿुधायल वचन में अञा कुझु न जोड़ींदो। उपदेश लाइ फ़ाइदेमंद आहे। शास्त्र उपदेश लाइ सुठो आहे, यानी सेखारण लाइ। इन्हीअ करे ई असां अॼु वचन मां सिख्या ॾींदा आहियूं। वचन सम्झाइण लाइ सुठो आहे, यानी दोषी बीहारण लाइ। बाइबल जो अध्ययन कंदे वक़्तु असांजा दोष नज़र अचणु घुरिजनि। असल में अहिड़े नमूने तव्हां परखे सघंदा आहियो त परमेश्वर जो वचन तव्हांजे ज़िंदगीअ में कमु करे रहियो आहे या न। अगरि तव्हां बाइबल खे ॿिए कहिड़े आम किताब वांगुरु पढ़ी रहिया आहियो त परमेश्वर जो आत्मा तव्हां में हलचल कोन करे रहियो आहे। पर अगरि वचन तव्हांखे तव्हांजा दोष ॾेखारे सम्झाए साम्हूं आणे थो त पवित्र आत्मा तव्हां में कमु ज़रूरु करे रहियो आहे। उहो सुधारण लाइ आहे, तव्हांजे ज़िंदगीअ में ग़लतियुनि खे सही करण लाइ आहे। वचन सिख्या ॾियण लाइ आहे, जंहिंजी माना अनुशासन सां आहे। वचन असांखे परमेश्वर जी इच्छा अनुसार सोचणु ऐं हलणु सेखारींदो आहे। अॻिते वधंदे हाणे असां ॿिए तिमुथियुस जो 3 अध्याय ऐं 17 वचन पढ़ंदासीं। ताकि परमेश्वर जो माण्हू सिद्ध बणिजे ऐं हर हिकु भले कम जे लाइ तत्पर थी वञे। सिद्ध हुजण जो इहो मतिलबु कोन्हे त तव्हां ऐं मां परिपूर्णता जी अहिड़ी हद ताईं पहुची वेंदासीं त असां सभु कुझु सही कंदासीं, बल्कि हिन जो इहो मतिलबु आहे त असां सॼी या पूरी प्रौढ़ता ताईं पहुची वेंदासीं। अॼुकल्ह तव्हांखे घणा ई अहिड़ा मसीही मिली वेंदा आहिनि जेके अञा ॿारनि जहिड़ा आहिनि। असांखे पूरो कयो वेंदो, असां पूरी तरह सां वधियल माण्हू थींदासीं ऐं हर हिकु भले कम लाइ तत्पर थी वञे। यानी परमेश्वर जो वचन तव्हांखे अहिड़ो बणाए छॾंदो त तव्हां हर भले कम लाइ तयारु थी वेंदव। असां छड़ो कुझु आसान सबक़ सिखी मसीही प्रौढ़ता ताईं कोन पहुची सघंदा आहियूं। सॼो या पूरो पवित्र शास्त्र परमेश्वर जी प्रेरणा सां ॾिनो वियो आहे ऐं असांजी ज़रूरतनि खे पूरो करण लाइ असांखे सॼे वचन जो इस्तेमालु करणो आहे। असां जीअं ई 3 अध्याय जे अंत ताईं पहुचूं था, मूंखे तव्हांखे यादि ॾियारणु ॾियो त
पौलुस तिमुथियुस सां घणी ई पंहिंजाइप सां ॻाल्हायो आहे। तिमुथियुस खे परमेश्वर जे वचन मां सेखारियो वियो हुयो ऐं हाणे हुन खे पाण परमेश्वर जे वचन जी घोषणा करणी हुई। पौलुस हिन ॻाल्हि ते ज़ोर ॾिनो आहे त विश्वास त्यागण जे ॾींहंनि में परमेश्वर जो वचन ई असांजो उपाय आहे, असांजे शरण वठण जी जाइ आहे ऐं इहो ई पूरे नमूने असांजी घुर्ज पूरी कंदो। परमेश्वर जो वचन हुननि घणनि ई माण्हुनि जे ज़िंदगीअ में अहिड़ो ई कमु करे रहियो आहे जेके रेडियो ते असांजे बाइबल जी सिख्या जो कार्यक्रम ॿुधी असांखे ख़त लिखंदा आहिनि। असां ॾिठो आहे त सॼो वचन परमेश्वर द्वारा प्रेरित थियल आहे, परमेश्वर द्वारा श्वास्त आहे। वचन असांखे उहो ॿुधाईंदो आहे जेको परमेश्वर असांखे ॿुधाइण थो चाहे ऐं जेको बि परमेश्वर चाहे थो त ॿुधायो वञे, वचन उहो सभु कुझु ॿुधाए थो। इन करे ई इहो वचन हर इंसानी दिल जी घुर्ज पूरी थो करे। परमेश्वर चवे थो त हुन जो वचन फ़ाइदेमंद आहे ऐं हिन ख़त हिन ॻाल्हि खे साबित कयो आहे। जॾहिं इहो वचन बाइबल मां निकिरी तव्हांजे जीवन में हली थो अचे त उहो तव्हां में उहो थो करे सघे जेको काई बि किताब नथी करे सघे, छो त इहो पाण परमेश्वर जो वचन आहे। ॿिए तिमुथियुस जे 3 अध्याय जो अध्ययन हिते ख़तमु करे असां हाणे 4थे अध्याय ते वधंदासीं। ॿिए तिमुथियुस जे हिन 4थे ऐं आख़िरी अध्याय ते ईंदे असांखे दुख थो थिए, छो त पौलुस तिमुथियुस खे आख़िरी ॾींहंनि सां संबंधित आज्ञाऊं ॾेई रहियो आहे। पोइ असां पौलुस जी आख़िरी गवाही ॿुधंदासीं जेके शायदि हुन जे अंतिम अखर आहिनि ऐं असांखे हुन जे अकेलेपन जे भाव खे महसूस करे सघंदासीं। उहो रोम में अकेलो हुन भयानक क़ैद खाने में पियो हुयो। उहो थधो थी वियो हुयो ऐं तिमुथियुस खे चवे थो त उहो हुन जो शाल खणी अचे। हिकिड़े सेवक ॿुधाई त हुन उहो क़ैद खानो ॾिठो आहे ऐं हुन इहे बि भाव प्रकट कयईं त उहो कॾहिं बि अहिड़े जेल में क़ैद थियणु कोन चाहींदो। पौलुस हुते अकेलो आहे ऐं वक़्तु ॾाढो लंबो थो लॻे। उहो तिमुथियुस खे हुन जा किताब आणण लाइ चवे थो, ख़ासि करे उहे परछूं। पर हिन उदास ऐं अकेलेपन जे भाव सां गॾु असांखे जय पाइण जो भाव बि नज़र थो अचे जेको पौलुस पंहिंजे विश्वास जे पुट खे आख़िरी कारोबार ॾींदे प्रगट थो करे। पौलुस जा अखर ॿुधंदे असां परमेश्वर खां उहो ॿुधंदासीं जेको उहो चाहे थो त असां ॿुधूं। इहो हुन जो तव्हां लाइ ऐं मुंहिंजे लाइ अंतिम वचन आहे। अगरि तव्हां इहो स्वीकारण लाइ तयारु कोन आहियो त मूंखे नथो लॻे त तव्हांखे चवण लाइ हुन वटि अञा कुझु आहे। हाणे हलो त पहिरियों वचन पढ़ी हिन अध्याय जी शुरूआति कयूं। ॿिए तिमुथियुस जो 4थो अध्याय ऐं पहिरियों वचन हीअं थो ॿुधाए, परमेश्वर ऐं मसीह ईश्वर खे गवाह रखे जेको जीअंदड़ ऐं मुअलनि जो न्याय कंदो ऐं हुन जे प्रगट थियण ऐं राज जी सुधी ॾियारे करे मां तोखे आदेश ॾियां थो। परमेश्वर ऐं प्रभु ईशू मसीह जे सानिध्य में ॾिनो वियो इहो हिकिड़ो घणो ई गंभीर आदेश आहे जेको जीअंदड़ ऐं मुअलनि जो न्याय कंदो ऐं हुन जे प्रगट थियण ऐं राज जी सुधी ॾियारे करे। मसीह जो प्रगट थियण ऐं हुन जो राज इहे ॿई साॻी ॻाल्हियूं कोन आहिनि। हुन जे प्रगट थियण जी कलीसिया मथे खई वेंदी। मसीह जे राज जी सुधी तॾहिं थींदी जॾहिं उहो पृथ्वीअ ते पंहिंजो राज स्थापित करणु ईंदो। उहो न्याय 2 दफ़ा कंदो। पहिरियों उहो पंहिंजी मथे खयल कलीसिया जो न्याय कंदो। मसीह पोइ हुननि जो बि न्याय कंदो जेके हुन महान संकट जे वक़्त ते परमेश्वर जी तरफ़ मुड़ंदा। असां सभी विश्वासी कंहिं न कंहिं ॾींहुं परमेश्वर साम्हूं न्याय कराइण वास्ते ईंदासीं।
असां जूं ज़िंदगियूं इहो ॾिसण लाइ परखियूं वेंदियूं त असांखे इनाम मिलणु खपे या न। पौलुस चवे थो, तिमुथियुस हिन असूलियत खे ध्यान में रखंदे त तूं मसीह जे साम्हूं पंहिंजी ज़िंदगी परखाइण लाइ बीहण वारो आहीं, तोखे इहो करिणो आहे। तिमुथियुस जे मुंहं मां ॿुधाईंदे वक़्तु इहे आदेश जेतिरा हुन वक़्त ते लागू थियनि पिया, अॼु बि उहे असांजे ॾींहंनि में बि लागू आहिनि। परमेश्वर तव्हांखे ऐं मूंखे हिन वक़्त ते इहो चई रहियो आहे, जेको असां अॻिते पढ़ंदासीं। त अॻिते पढ़ंदे हुए असां ॾिसूं ॿिए तिमुथियुस जो 4 अध्याय ऐं 2 वचन, त तूं वचन जो प्रचार कर, वक़्तु ऐं बेवक़्तु तयारु रहो, सभी तरीक़े जी सहनशीलता ऐं शिक्षा सां गॾु उल्हाना ॾे ऐं डांट ऐं सम्झाए। त तूं वचन जो प्रचार कर, मतिलबु वचन जी घोषणा कर, वचन खे ॿाहिरि ॿुधाए, मसीह जे अचण जी ख़बर सभिनी खे ॾे। इहे अखर हिकिड़ी पुकार जहिड़ा आहिनि। इहा उहा आदर्श सिट आहे जंहिंखे माण्हूअ खे पंहिंजी प्रतिक्रिया ॾेखारणी आहे, जवाबु ॾियणो आहे। अॼु जी पुकार, अॼु जी ख़बर इहा ई आहे, वचन जो प्रचार कर, वक़्तु ऐं बेवक़्तु तयारु रहो। पौलुस चवे थो त असांखे कंहिं बि वक़्त ते प्रचार करण लाइ तयारु हुजणु खपे। अगरि कोई तव्हांखे अधु राति जो 2 वॻे उथारे त हुन वक़्त ते बि तव्हांखे परमेश्वर जो वचन ॾियण लाइ तयारु हुजणु खपे। ध्यानु ॾियो, पौलुस हिते इहो कोन थो चवे त बाइबल जे बारे में प्रचार कयो। बाइबल जे हिकिड़े पाठशाला में हिकिड़ो शाणो विद्यार्थी हुयो, जेको ॾाढियूं सुठी टिप्पणियूं ॾींदो हुयो। हिकिड़े ॾींहुं हुन मास्तर खे चयईं, असां हिन कॉलेज मां बिना पंहिंजी बाइबल हूंदे डिग्री वठी ॿाहिरि निकिरी सघंदा आहियूं। हिन छोकिरे हीअं छो चयईं? हुन हीअं चयईं छो त हुन पाठशाला में बाइबल जे अभ्यास खां वधीक बाइबल जे बारे में अभ्यास थींदो हुयो। पौलुस हिते असांखे चवे थो त वचन जे बारे में छड़ो ॻाल्हायो न, पर वचन जो प्रचार कयो। हिते अञा हिकु रहस्य जी ॻाल्हि आहे। पौलुस इहो नथो चवे त वचन मां प्रचार कयो। उहो इहो कोन थो चए त बाइबल मां हिकिड़ो वचन खणी हुन जे इर्द गिर्द हिकिड़ो उपदेश बणाए हुन जो प्रचार कयो, पर उहो चवे थो त असांखे परमेश्वर जे वचन जे बारे में प्रचार न करे परमेश्वर जे वचन ई जो प्रचार करणो आहे। वक़्तु बेवक़्तु तयारु रहो। तयारु रहण जो हिते मतिलबु आहे परिश्रमी थियणु, तकिड़ो रहणु। असां मथां हिकिड़ी ज़बरदस्ती आहे। असांखे परमेश्वर जे वचन खे सही तरीक़े सां विभाजन करे हुन खे ॿाहिरि कढणो आहे। वक़्तु बेवक़्तु जो मतिलबु इहो बि आहे ॾींहं या राति जो कहिड़े बि वक़्तु, साल जे कहिड़े बि महीने में ऐं हर ऐं सभी परिस्थितियुनि में। उल्हाना ॾे, यानी वचन अहिड़े नमूने ॾिनो वियो खपे जीअं साम्हूं ॿुधण माण्हुनि खे पंहिंजा दोष नज़र अचनि। डांट मतिलबु धमकी ॾियणु। मूंखे इहो पढ़ी हिकिड़ी अफ्रीकी प्रचारक जी यादि अची वई, जेको पंहिंजे माण्हुनि खे सही नमूने हीअं चवंदो हुयो। उहो माण्हुनि खे चवंदो हुयो त हुन खे अहिड़ा सेवक कोन खपनि जेके सेवा न करे ॼाणनि। अहिड़ो धीर ॾाढे घटि प्रचारकनि वटि आहे। सम्झाए यानी प्रोत्साहित करणु, चिंता मुक्त करणु। कॾहिं कॾहिं अहिड़ा वक़्त हूंदा आहिनि जॾहिं विश्वासियुनि खे प्रोत्साहन जी, सम्झाइण जी ऐं चिंता खां मुक्त थियण जी ज़रूरत पवंदी आहे। सहनशीलता सां, यानी असां सभिनी खे जेके बि परमेश्वर जो वचन ॿुधाईंदा आहिनि, घणी ई सहनशीलता सां हलणो आहे। शिक्षा सां या सिद्धांत सां। हर सेवक खे
सेखारण जी सेवकाई हुजणु खपे। इहो सभी परमेश्वर जे वचन खे सेखारण में शामिल हुजणु खपे। 3 वचन ते हाणे असां वधंदासीं। छो त अहिड़ो वक़्तु ईंदो जॾहिं माण्हू खरो उपदेश न सही सघंदा, पर कननि जी खुजली जे करे पंहिंजी अभिलाषाउनि जे अनुसार पंहिंजे लाइ घणा ई उपदेशक बटोरे छॾंदा। छा असां हिन घड़ीअ ते अची पहुता आहियूं? असां शायदि हे ॾिसी अजब में पइजी वेंदासीं त अॼु अहिड़ा माण्हू प्रभुअ जो वचन ॿुधी रहिया आहिनि, पर सॼी जनसंख्या जे मुक़ाबले उहो ॻठ तमामु नंढो आहे। कुझु ई कलीसिया जा सदस्य खरो उपदेश सही सघंदा आहिनि। हुननि खे उहो कोन ॿुधणो आहे त हुननि खे छा ॿुधणो आहे, पर कननि जी खारस जे करे पंहिंजूं अभिलाषाउनि जे अनुसार पंहिंजे लाइ घणा ई उपदेशक बटोरे छॾंदा। उहे क़ौमनि जे हिसाब सां उपदेशकनि खे सॾाईंदा, अविश्वास जे काल में निंदा करण में ऐं धर्म जे मामलनि में व्यर्थ संभाषण में इहे माहिर हूंदा ऐं मिस्र देश जे मखियुनि जेतिरा उड़ंदा रहंदा, हर प्रकार जी सिख्या ॾींदे। मांग पूरवाई खे उत्पन्न थी करे। ॿुधण वारा पंहिंजे प्रचारकनि खे सॾे पंहिंजे मुताबिक़ आकार था ॾियनि। अगरि माण्हुनि खे पंहिंजो ठाहियल ईश्वर पूॼणो आहे त इहो पैदा करण वारो प्रचारक बीठो मिली थो वञे। इहो अॼु सच आहे। कलीसिया जो आधुनिक मंच घणाई दफ़ा उहो ॿुधाए थो जेको माण्हुनि खे ॿुधणो ई आहे। हुन जे कननि जी खारस जे करे उहे ॿुधण लाइ था अचनि, न त सिखण लाइ। जीअं त असां सिनेमा ॾिसण था वञूं, असांखे मनोरंजन मिलण वास्ते। हिननि खे परमेश्वर जो वचन कोन ॿुधणो आहे, पर हुन जे जॻहि ते ॿी काई शइ खपे। कंहिं चयो हुननि खे धार्मिक मनोरंजन खपे जेको मसीही अभिनेता हुननि खे ॾींदा हुननि जा कन खुजलाइण लाइ। अॼुकल्ह कलीसिया में कुझु नओं ऐं अलॻि हुजण जी सिक आहे। भावुक पिक्चरियूं, शानदार प्रदर्शन, मज़ेदार संगीत, रंगीन बत्तियूं वग़ैरह वग़ैरह। जेको शख़्स सिर्फ़ बाइबल खोले चवे थो हुन जो इनकार कयो वेंदो आहे, पर धार्मिक मनोरंजक प्रख्यात व्यक्ति थी थो वञे, वाह वाह पाईंदे पाईंदे। ऐं चोथों वचन ॾेखारे थो त इहे खुजलीअ जा कन जल्दी बहिरा कन थी पवंदा, जीअं माण्हू सच खां मुरी इंसानी कथाउनि ते विश्वास कंदा। छा त भयानक ॾींहंनि में असां जी रहिया आहियूं। पर मुंहिंजो सवाल तव्हांखे इहो आहे, छा तव्हां सचाईअ खे नाकारियो आहे या तव्हां सचाईअ खे चाहियो था? सचाई सिर्फ़ उहो ई आहे जेको परमेश्वर असांखे ॾिनो आहे हुन जे वचन में। हिन लाइ असां इहो अभ्यास तव्हांजे साम्हूं खणी था अचूं। मुंहिंजी आशा आहे त तव्हां सच खे स्वीकारे हुन खे अमल करे जीअंदव। अॼु असांजो वक़्तु हिते पूरो थी वियो आहे। ॿिए प्रोग्राम में तव्हां सां वरी सां मिलंदासीं। तेसिताईं परमेश्वर तव्हांखे आसीस करे।